ज़हर ज़िंदगी सुलक्षणी छा तव्हां ॻाल्हायो मूंखे शर्म थो थिए हिन उम्र में भी शर्माईंदे पोइ तोखे त ॿुॾी मरण घुरिजे इहा असां घणा चकर कोशिश कई आहे पर मामो सुधरण वारो न आहे न बाबो मरे थो न बाबे जो निभाग थो टुटे इन करे असां बाबे जी शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे जे बाबे जो निभाग टुटे त असांजी बि शादी थिए सौट जो संग तव्हांखे ईअं न मिलंदो उन जे लाइ तव्हांखे लिखपढ़ करणो पवंदो मूंखे सभु लिखतूं तव्हांजूं मंज़ूर आहिनि ॿुधायो त छा छा लिखाईंदव मामा कुझु अकुल कर एतिरो कुझु लिखरा जेको सुभाणे ॾेई सघे हाणे मूं वटि आहे छा जो लिखाईंदा ऐं मां छा ॾींदुसि बाबा ठो आहे अञा बि 2-3 रुपया सुलक्षणी वटि हूंदा हाणे इन करे त मां चवां थो जेका लिखरानी लिखी ॾियो जीअं मुंहिंजी शादी थिए इन्हनि जे नियत में खोट थिए अलाए कहिड़ियूं सलाहूं था कनि सोटुननि खे सलाहूं करण ॾे जॾहिं सुलक्षणी पंहिंजी ते आई न त इन्हनि जा लक्षण इन्हनि जे ई अॻियां रखंदी सौट जेको लिखराए न उहो पहिरें वठी हथ में कजांइ छा तो मूंखे ॿाहिरि सम्झो आहे असांखे सभु क़बूल आहे सुलक्षणी तोखे क़बूल के ॻाल्हियुनि सां कंदीसि इहे क़बूल करण वारी मां न आहियां राम बाजी राम असां मिस्कीननि यतीमनि ते राम हिकु चकर केरु मुंहिंजे चंबे में अची वञे ऐं उनखे केरु छॾाए ओसि ताईं मूंखे सुकून न ईंदो जेसि ताईं हू वापसि मुंहिंजे पेरनि ते न झुकंदो हाणे जे 2 ॾींहंनि में तव्हां रबन खे ॿधी मूं वटि नथा खणी अचो त पोइ तव्हांजो ख़ैरु न हूंदो बाबा साईं रबन या मुर्दा या ज़िंदा तव्हांजे अॻियां फिटो कंदासीं जेकॾहिं तूं शमू रबन खे मूं वटि ज़िंदा न आंदो न त तूं मूं वटि ज़िंदा न रहंदे बाबा साईं मां ऐं वलू अॼु खां पोइ रबन जे पोयां निकिरूं था कंदार तूं कंद खोले ॿुधी छॾ ऐं ॻोठ में माण्हू वधाए छॾ जेकॾहिं ॿीहर ग़लती कयई तोखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि बाबा साईं असांखे इहो अंदाज़ो ई न हो त गफ़ार खान राति जो ईअं असांजे ॻोठ में दाख़िल थींदो हाणे तोखे अंदाज़ो थी वियो हूंदो त हू गफ़ार खान आहे कुझु बि करे सघे थो बाबा साईं ॿीहर अहिड़ी ग़लती कोन थींदी जो कोई साम्हूं ईंदो न उहो मरंदो बाबा साईं कमाल खान जो छा सोचो था उनखे ॻोल्हे वठंदासीं बख़्शो हाल फ़िलहाल रबन जो बंदोबस्तु कर बाबा साईं वल्लू ऐं शमू खे रबन जे पोयां था छॾूं बख़्शू खे 2-3 माण्हू ॾेई ॻोठ जे ॿाहिरां था बीहारूं भली सॼे ॻोठ खे बीहारे छॾ जेको तुंहिंजो चवण न वठे उनखे मूं तरफ़ मोकिले छॾ बाक़ी जेकॾहिं ॿीहर ईअं कमदार थियो त ही मुंहिंजा हथ तुंहिंजी गिचीअ में हूंदा जुबैर पुट मूं सोचियो आहे त मेरा जो न्यापो रबन ते पहुचणु लाज़मी आहे ओठो मूंखे सालम लॻे पियो हू किथे मीरा खे को नुक़सानु न पहुचाए इन खां पहिरियां रबन खे ॿुधाइणु लाज़मी आहे त मीरा हिन वक़्तु ओठे जी कब्ज़े में आहे बाबा जेके रबन खे ॿुधाइण लाइ वेंदे त राति मोटी ईंदे हा पुट राति ताईं मोटी ईंदुसि पर दुआ कर त रबन मिली वञे बाबा इहो तोखे किथे मिलियो आहे मूं ग़लती कई पुट त ओठीअ खां मूं रबन जो पुछी वरितुसि पोइ मूंखे अंदाज़ो थियो त ओठो रबन जो ई दुश्मन आहे मतां हुनजो दुश्मन न हुजे जेकॾहिं ओठो रबन जो दुश्मन न हुजे हा त उहो मूं मथां ज़ुल्म न करे हा बाबा ॿिए दफ़ा तोसां मिली वियो त तूं छा कंदे ख़ुदा कंदो त इहो ज़ालिम मूं कोन पवंदो मां देरि मदार वापसि अची वेंदुसि तूं परेशान न थी जाए ठीकु आहे जेकॾहिं कमाल ऐं ओठो ओताक ते हुजनि हा त उहे असांखे मिली वञनि हा पर ओताक जे कंहिं बि कमरे में मौजूदु न हुया उन मां साफ़ ज़ाहिर आहे त हू उतां निकिरी विया हूंदा हाणे असांखे ॿिन्ही जी जांच करणी पवंदी त हिन वक़्तु उहे आहिनि किथे बाबा साईं सूमर मूंखे ओठे सां मिलाइण जे लाइ चई लाॻीतो गुम थी वियो आहे ओठो पासीरो थी वियो हूंदो हाणे ओठो जीअं ई सूमर सां मिलंदो न त सूमर तोखे ज़रूरु ॿुधाईंदो
इन ही करे अहमद तूं कोशिश कर ओठे खे पंहिंजे एतमाद में वठ। बाबा साईं ओठे जो हिन वक़्तु मूंखां भरोसो ईअं परे आहे जीअं रेल खां पंचर। वरी बि कोशिश कंदुसि। जेकॾहिं ओठो हथ अची थो वञे त पोइ कमाल खान बि लिकी कोन सघंदो बाबा साईं। इन्हनि ज़ालिमनि मां जेकॾहिं को हिकु बि हथु अची वियो न त ॿिए जो ॾस हू पाण ई ॿुधाईंदो। बाबा साईं रबन खे उते ॿधी खणी विया हुआ, उन वक़्तु उते कमाल खान या ओठो मौजूदु हुयो या न, इहा ख़बर असांखे रबन खां ई पवंदी। इहा तूं रबन खां जांच वठ। बाक़ी वारस खे हाकिम खान जे ॻोठ जे मथां नज़र रखण जो मूं चई छॾियो आहे। हाणे असांखे ओठे ऐं कमाल खान जो ॾस घुर्जे। जेकॾहिं हू जबल जी चोटीअ ते बि हूंदा न त उन्हनि खे उतां गेले हिते मां खणी ईंदुसि। ख़ुदा कंदो त ओठे जी तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी बाबा साईं। जीअं ई सूमर मूंखे ॼाण ॾींदो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हाकिम खान पुॼे नथो कीअं फरेब जी त मां तो वटि पनाह कॾहिं न वठां। मां तोसां को धोखो न आहे कयो कमाल खान। तूं मूं वटि महफ़ूज़ आहीं। जेकॾहिं ॿार हुजी हा ॿार जी मुंहिंजी मौत जो तूं फिक्र न कर। तूं रुगो मूंखे तव्हां वञण ॾे। भई मां ॼाणियां मुंहिंजी क़िस्मत। तुंहिंजी क़िस्मत तमामु ख़राबु आहे कमाल खान। इन ई करे तोखे तुंहिंजी इन क़िस्मत ते छॾे नथो सघां। बाबा साईं मां तो चवां त कमाल खान खे गफ़ार खान जे हवाले कयो। अकुल कोको त न आहे पंहिंजे दिमाग़ में ठोकिया। तव्हां हिन जे करे रईस गफ़ार खान जी दुश्मनी पंहिंजी ॻिचे में विझी छॾी आहे ऐं हिन खे इहो अहसास ई न आहे। मूंखे ख़बर आहे त तव्हां अॻे पोइ पंहिंजी जान छॾाइण लाइ मूंखे क़ुर्बानी जो बकरो बणाए रईस गफ़ार खान जे अॻियां हाज़िर कंदो। ज़ाहिर आहे कमाल खान तूं मुंहिंजे दोस्तीअ जे लाइक़ु न आहीं। पोइ तो जहिड़े ज़ालिम खे बचाइण लाइ मां ॻोठ वारनि जा रस्ता ई नथो वाहणु चाहियां। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए हाकिम खान त मूंखे अता साईं जे हवाले कॾहिं थो करीं। जॾहिं बि तोखे उन्हनि जे हवाले कंदासीं त तोखे मां पहिरियां ॿ ॾींहं अॻु ॿुधाईंदुसि। हिन वक़्तु मूंखे अता जे हवाले छो नथो करीं? तोसां गॾु रईस गफ़ार खान ओठे जी बुखो रखंदो जेसि ताईं हू हिते नथो अचे। तो अकेले खे रईस गफ़ार खान जे हवाले नथो करे सघां। इन ई करे तूं असांखे ओठे जे ठिकाणे जो ॾस ॾींदे। हाकिम खान ओठो मूंसां गद्दारी करे सघे थो पर मां ओठे सां कॾहिं गद्दारी न कंदुसि। बाक़ी जेकॾहिं तूं मुंहिंजी ज़िंदगी जो सौदो जंहिं ॾींहुं तइ कंदे मुंहिंजो ई सिर तुंहिंजे अॻियां हाज़िर हूंदो। खेरी मां घर में वेही बेज़ार थी पियो आहियां। इन खां त सुठो आहे ॿाहिरि वञी मीरा जी जांच करे अचां। इहा त तो 10 दफ़ा ॻाल्हि कई आहे पर घर खां ॿाहिरि निकिरण लाइ तो कसम खणी छॾियो आहे। पर अॼु मूं कसम खयो आहे मीरा खे ॻोल्हण खां सवाइ घर वापसि न ईंदुसि। हा बाबा इन लाइ त मां बि तुंहिंजे लाइ दुआ थी कयां त तूं इंशाअल्लाह घेरनि सां कामयाब थी मोटंदे। हिन कॾहिं अहिड़ो कमु कयो आहे जंहिंमें हिन खे कामयाबी मिली हुजे? इहा ॻाल्हि न आहे अम्मा पर हिन वक़्तु असां सभिनी जे मथां मुसीबत घेरो कयो आहे। हाणे वञ सावण मूं तो ते 100 सहाय छॾियो। मीरा खे वठी पोइ घर अचिजां न त इहे पेर न रखजां घर में। मां बि तोसां वाइदो थो कयां या त मीरा खे ॻोल्हे ईंदुसि न त हिन घर में ईअं पेर कोन रखंदुसि। बसि दुआ कजे। अम्मा जेकॾहिं भाॼई मीरा वापसि न आई त बाबा कोन ईंदो? न मां कलाक 2 कलाकनि खां पोइ बुख सताईंदसि पाण ई मोटी ईंदो घर। बाक़ी मुंहिंजो बचिड़ो रबन मीरा लाइ अलाए किथे किथे तो धिका खाईंदो वते। हुन सां मालिक साईं भलाई करे। रब साईं जंहिंखे लोड़ाए उहो त घर वेहे ई कोन थो। सुलक्षणी पोइ मुंहिंजे बारे में छा ख़्याल आहे? चयमि न त कुझु मुंहिंजा शर्त आहिनि उहे जे क़बूल कंदे त मूंखे तुंहिंजा सभु शर्त मंज़ूर आहिनि। ख़ुदा जी का बंदूक लॻेसि ही वरी किथां अची वियो?
मामा ही असांजो वॾे में वॾो दुश्मन आहे, हिन खे तव्हां तड़े कढो। छोला पोइ वारो करो, वेठा छो आयो? निकिर तां निकिर, असां तोखे नथा सुञाणूं। निभागा कंहिं जाइ जा, अरे तव्हांजो वार वार मूं वटि गिरविया वरी नूरे खे था दाबा ॾियनि मुंहं। मां तो रही हे तोखे बाबा चयो ईअं। सौट ही त वॾो ख़तरनाक माण्हू आहे, मतां हिन सां शादी कई अथई। अरे मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा पुट, मां तव्हांजे लाइ ख़तरनाक न आहियां। तव्हांखे त मां जीअं में जायूं ॾींदुसि, जीअं में जायूं। चङो सही आहे, मां सुभाणे तुंहिंजे घर ईंदमि ऐं तुंहिंजी महिमानी खाईंदमि, पोइ जी तुंहिंजो घर बि ॾिसी वठंदमि। त निकाह खां पहिरियां सोचींदमि त कहिड़ा कहिड़ा शर्त रखिया वञनि जीअं मुंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़रे। सौट भला मां विसरी वियसि छा तव्हां खां? सौट तुंहिंजो उते सोचे वठंदमि। मुंहिंजूं अखियूं थधियूं, तुंहिंजे अचण जो मूंखे उते इंतज़ारु हूंदो। हाणे पोइ मां हाणे हलांव थो। अरे निभागा, मुंहिंजे शादीअ में तव्हां रंडक विझण जी कोशिशि न कजो। व्याज समेत सभु पैसा वठंदोसांइ। पुट इहे जेकॾहिं घर लिखी ॾींदे न त बि पूरो कोन पवंदे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बर्फानी रिछ त तरियो असांखां। मामा ही तुंहिंजो सभाग आहे या निभाग? रोज़ पिया था कुड़जूं। आहीं बाबा के आहीं वॾो सही। तू मूंखां परे थी, मां चाह त मूंखां परे थी। वाकई मवेशी ऐं जानवर बणिजी चुको हुयुसि, पर तोखे ॾिसण खां पोइ मूंखे अहसासु अची वियो आहे। तूं घबरा न, मां तोसां गॾु आहियां। मूंखे मरण ॾे मूंखे। मुंहिंजे सीने में बि दिलि आहे, जंहिं दिलि में अहसासु न वठंदा आहिनि। मुंहिंजी तूं धीउ आई, मुंहिंजी न्याणी आई। तूं हिमत न हार, मां तोसां गॾु आहियां पुटु, मां तोसां गॾु आहियां। बाबा तूं यकीन कर त मां रबन जो पीउ आहियां। पर मां कीअं यकीन कयां? मां पहिरियां बि हिक ते भरोसो कयो हो, उन बि मूंखे धोखो ॾिनो आहे। उन पाण खे रबन जो भाउ पे छॾायो ऐं तव्हां उन जा पीउ पिया छॾायो। मां तव्हां ते कीअं यकीन कयां? तोखे यकीन ॾियारण लाइ मूंखे छा करणो पवंदो? जेकॾहिं तूं मूंखे यकीन ॾियारणु चाहींदो न त पोइ हली मूंखे रबन सां मिलाए। रबन सां तोखे ज़रूरु मिलायां, पर रबन घर छॾे चुको आहे। न ॼाण त मीरा खे ॻोल्हण लाइ अलाए किथे वञी रुलंदो हूंदो। रबन जिथे भी आहे उनखे ॻोल्हणो पवंदो, छो त मीरा हिन वक़्तु मुश्किल में आहे। छा मीरा मुश्किल में आहे? उनखे छा थियो आहे? उहा हिन वक़्तु ओठे जे कब्ज़े में आहे। ही तूं छा पियो चईं? ओठो वॾो ज़ालिम आहे, हू मीरा खे ज़िंदा कोन छॾींदो। हूं कोशिशि कई मीरा खे तव्हां ताईं पहुचाइण जी, पर मां इहो कमु न करे सघियुसि ऐं ओठे जो रुख चढ़ी वियुसि। ज़ालिम ओठे जे के दवा मीरा खे कीअं आज़ादु कराइजे? मुंहिंजो कमु हुयो तव्हां ताईं न्यापो पहुचाइण। हाणे जेकॾहिं तव्हां रबन जा पीउ आहियो त रबन खे चई छॾिजांइ त मीरा तोखे विसारियो न आहे, उनजी हर साह में रबन ई समायल आहे। इन खां पहिरियां जो ॾुखिया खे मौत अची वञे, मीरा खे उठ जे कैद मां छॾायो। वीचारी ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि। तो मूंखे चयो त मां तोखे ओठे सां मिलाईंदुसि, छा तूं मूंखे ओठे सां मिलायो या इहा तूं मज़ाक कई मूंसां? न अहमद, मां तोसां भला मज़ाक छो कंदुसि? पोइ ॿुधाए त ओठो किथे आहे? ओठो पंहिंजी भॼ भॼ में आहे। हू जीअं तोसां मिलणु चाहींदो मूंखे फोन कंदो। पोइ तूं फोन करे ओठे खां पुछी छो नथो? ओठे जो नंबर बंदि पियो आहे। पोइ हीअं कर, मूंखे ॾे नंबर। तोखे नंबर ॾेई छा कंदुसि? ओठो हर वक़्तु मूंखे नए नंबर तां फोन कंदो आहे। रुगो कूड़ मथां कूड़ पियो हणी। तोखां सच त एतिरो परे आहे जीअं रेल खां पंचर परे। तोसां कूड़ हणण में भला मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो जो मां तोसां कूड़ हणंदुसि? जेकर ओठो मिलणु चाहे हा त ॿिए ॾींहुं मिलूं हा। ओठो हिन वक़्तु मुसीबत में आहे। जेसि ताईं उतां नथो निकिरे ऐं उनखे टाइम नथो मिले, हू सीट जी अची तोसां कोन मिलंदो। ठीकु आहे सूमर, मां इंतज़ारु कयां थो। तुंहिंजो नंबर मूं वटि आहे। जीअं ई ओठे फोन करे तोसां मिलण जी ॻाल्हि कई त मां तोखे फोन कंदुसि, पोइ उन जाइ ते अची वञजांइ। मूंखे तुंहिंजी फोन जो इंतज़ारु रहंदो।
में जंहिंखे ॿधी हुनजे साम्हूं दिलेरी ॾेखारण सवली ॻाल्हि आहे, जॾहिं अॻियूं आज़ाद हुजे ऐं हुनजे हथ में हथियार हुजे पोइ हुनजे साम्हूं बि मुक़ाबिलो करण ऐं दिलेरी ॾेखारण ॾाढो मुश्किल कमु आहे। उहो मुक़ाबिलो को दिलेरी करे सघनि था, तव्हां जहिड़ा बुज़दिल न। दिल त चए थी त गोलियुनि सां तुंहिंजो सीनो बरूड़ करे छॾियां, पर न, मां तव्हां जियां ज़ालिम न आहियां। इन करे मां तोखे बख़्श थो कयां। जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे साम्हूं आहे ऐं मुंहिंजो पीछो कई न त पोइ मोल हूंदे मोल। चाचा सावण तूं ओठे सां मिलण थो चाहीं? हाँ सुमर, जेकॾहिं न तूं मूंखे ओठे सां मिलाई त तुंहिंजी वॾी महिरबानी। चाचा महिरबानी जी का बि ॻाल्हि न आहे, ओठो हिते ओस पास में मौजूद आहे। अच त मां तोखे ओठे सां मिलायां थो। छा ओठो हिते आहे? हाँ चाचा सावण तूं अच त सही। हल हल। जेकॾहिं ओठो हिते आहे त पोइ इहा ॻाल्हि वञी रैस खे छो न ॿुधायां? अचो अचो, बिस्मिल्लाह क्या बिस्मिल्लाह। तव्हांजा कदम मुंहिंजो अचो। अरे महिमान जी ख़िदमत कयो। हा ॾिसे न तो महिमान आया आहिनि। छोरी जी चाचा। के हिननि जे लाइ दाल के पटाटा के बसर तयारु कयो न। काका भला हिन चक्कर मुर्गी या मच्छी कोन खाराईंदो, भला हिन चक्कर बि दाल ऐं पटाटा खाराईंदो। ॾिस पुट, डॉक्टर चवनि था त मुर्गी मच्छी गोश्त सही न आहे, इन्हनि में बीमारियूं आहिनि, ये न खाओ। पैसा ॾे वरी बीमारियूं ख़रीद कई। असल में पैसा ख़र्च थींदा आहिनि, पोइ चाचा पोइ बीमार थींदो आहे। सोट हल त हितां हलूं, हिते खाइण लाइ दाल ऐं पटाटा मिलंदा। घुरायूं था मुर्गी ऐं मच्छी। सुन शणे तूं नाराज़ न थी। अरे छोरा सुन ल। जी चवां चाचे खे बंदूक ॻोल्ही। अरे बंदूक त मां तोखे हणंदुसि वात वारी। सुन शणी मां छोकिरे खे पैसा ॾियां थो, पाणे वञी मुर्गी मच्छी वठी थो अचे। अरे रे ॻाल्हि ॿुध, मां जेको तोखे चवां थो उन ते अमल कर ऐं वञ बाज़ार मां सामान वठी आ। वञ ॿ मुर्गी वठी अच, जे वधीक ख़र्च कयो अथई न त पातल हणंदो असां। रईस बाबा हेॾां अचो। बाबा साईं, ही तू सुमन सां गॾु हिते आयो, इहो सभु कमु ओठे जो आहे। ओठा ओठा ओठा, अञा तूं केतिरो ज़ुल्म कंदे, केतिरनि ग़रीबनि जा लाश किराईंदे। चलो लाश खणाए हल। छोरा तव्हां में टके जो हाल न। तव्हांजे साम्हूं नूरो तव्हांजी माउ खे वठी वियो, तव्हांखे ज़रे जी बि ख़ैरत न आई। मां हूंदी तुंहिंजी अकुल सां ॻाल्हाए, मुंहिंजी अम्मा गुज़ारे वई आहे। हा मामा, मुंहिंजी माउ बि गुज़ारे वई आहे, इहा तुंहिंजी माउ। अरे छोरा अकुल जान अथव, तव्हांजी थियण वारी माउ खे वठी वियो आहे। बाबा न तुंहिंजी सुलचणी सां शादी थींदी न ई मुंहिंजी अम्मा थींदी। हाणे इहा ॻाल्हि करे मूंखे ग़ैरत न ॾियारी थो कर। तुम्हें खैरत जी का ज़रिया है जो खैरत की ॻाल्हि पियो करी? मामा न पीरू में गैरत आहे न तो में। छोरा मुंह में वॾी गैरत अथई। जेकॾहिं तो में गैरत हुई त पोइ नूर खे लिटाए विझी हा न। जेकॾहिं मैं गैरत में अची नूर खे लिटाए विझां हा न त माण्हू इहो चवे न ही नूर जा कर्ज़ई आहिनि, पैसा न ॾेई सघिया तॾहिं हिन खे मारे छॾियऊं।
बाबा जेसी ताईं नूरो आहे न तुंहिंजी सुलछणी सां कॾहिं बि शादी कोन थींदी। इन जे करे सोनल सां मिली असांखे नूरे जो सिर खणणो पवंदो। हा मामा नूरल खे लेटाईंदासीं। खून जो इल्ज़ाम सोनल जे मथां लॻंदो। तुंहिंजी नूरल मां जान छुटी पवंदी ऐं असांजी कर्द मां। सलाह सुठी आहे पर सोनल में को हाल न आहे। अॻे पोइ पादर पाल खे खणणा पवंदा। बाबा बाबा मुझे बाबा के साथ बाबा बाबा मुझे बाबा के साथ बाबा बाबा उठी बाबा बाबा उठी बाबा बाबा उठी बाबा के उतारे बाबा उठ बाबा अम्मा बाबा के छोड़ते बाबा बाबा उठी अम्मा असां रबन खे फोन करे छॾिया। उहो बि अचण वारो हूंदो। उन जे अचण खां पोइ कफन दफन जो बंदोबस्तु कंदासीं। बाक़ी जोड़ो रहिस घुराइण लाइ चई छॾियो आहे ऐं कांतिपे जो ख़र्च बि रहिस पाण कंदो। उठे हिकु लाश वरी ॿियो मोकिलियो आहे। उनजा ज़ुल्म त ख़तमु थियण जा ई न आहिनि। सावण खे अलाए कंहिं मारियो चाचा अञा पक ई न आहे ऐं तूं अॻ में ई इल्ज़ाम ओठे मथां थो ॾे। भाॼाई इहो इल्ज़ाम न आहे या हक़ीक़त आहे। सावण खे मारण वारो इहो ओठो आहे ऐं हिन जो शाहिद ॾिठो आहे। हुन ज़ालिम खे तव्हां अञा ताईं ज़िंदा छॾे ॾिनो अथव किथे ई हाणे तव्हांखे नुक़सान न पहुचाए। तूं मुंहिंजो उल्को न कर। वारिस जो मौला वारिस आहे। बाक़ी न सौट ओठे जो रईस सिर ज़रूरु खणंदो। अदा जेकॾहिं तूं ओठे खे धोखे सां मारियो न त मां तोखे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि। मां सौट खे कुझु न चवंदुसि पर रईस हुनखे कॾहिं बि कोन छॾींदो। जे रईस खां बची बि वियो त रबन हुनखे कॾहिं बि कोन छॾींदो। पुट सावण खे कहिड़ी महिल जो खणंदा? चाचा हुनखे शाम जो खणंदा। तूं बि हलजांइ मां बि हलंदुसि। पाड़े जी ॻाल्हि आहे। वारिस हाणे हिन ॻोठ में मां वधीक नथी रही सघां। तूं मूंखे हितां वठी हल। तमामु जल्द हलंदासीं कुंज। रुगो हितां जे ज़ालमनि जो सफ़ायो करे वठूं। ॾींहों ॾींहुं कमाल ऐं ओठे जा ज़ुल्म वधंदा था वञनि। जेसिताईं हिननि ॿिन्ही खे ख़तमु न कबो न तेसिताईं हिते अमन कॾहिं बि कोन थींदो। ओठे जी सावण सां कहिड़ी दुश्मनी आहे? ओठो ऐं कमाल खान ॻोठ वारनि जे दिलनि में ख़ौफ़ विहारण था चाहिनि त जीअं ॻोठ वारा मुंहिंजे ख़िलाफ़ थी बीहनि। ग़रीब माण्हू आख़िर ज़ुल्म खे केतिरो बर्दाश्त कंदो। नेठि त ज़ालिम अॻियां झुकी पवंदो न। ओठे ऐं कमाल खान खे एतिरी मोहलत ई न ॾियो। जंहिं ॾींहुं मुंहिंजे साम्हूं आया न त उन्हनि जी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा करे छॾींदुसि पर हू अञा ताईं मूंखां लिकियल आहिनि। ॾिठो मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तो छा ॾिठो? मां सूमर ऐं तुंहिंजे पीउ खे ॾिठो। तुंहिंजो पीउ ओठे सां मिलण पियो चाहे ऐं सूमर चयो त हल मां तोखे ओठे सां मिलायां थो। पोइ ढोरे वारे तरफ़ विया त मूं वञी रईस खे ॿुधायो। पोइ उनखे ओठे मारियो या सूमर इहा ख़बर न पई। इन सूमर जी त असां सां का बि दुश्मनी कोन हुई। इहो समूरो कमु ओठे जो ई आहे पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त
आख़िर बाबा इन ओठे सां मिलण लाइ छो पियो वञे? इहा ख़बर त तव्हांखे हूंदी, मूंखे जेका ख़बर हुई तव्हांखे ॿुधायां पियो। हाणे इहा हक़ीक़त इन सूमर खां ख़बर पवंदी, ऐं जेसीं ताईं इन सूमर जे सीने ते बंदूक न रखंदुसि न, तेसीं ताईं इहा हक़ीक़त मूं मथां ज़ाहिर थींदी ई कान। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।